जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। याली मदद सिंध कायनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म तां अवांजो पंहिंजो होस्ट अमीर हुसैन खोसो। जी दोस्तों उमेद त सभु ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। शाम जे हिन हसीन ऐं दिलरुबा पहर में अवां दोस्तनि सां जेको आहे सो मुखातिब। जी दोस्तों अॼु असीं मरहूम जलाल चांडे जो हिकु यादगार किस्सो बादामी बकरी वारो, गुलाबी नस्ल जी बकरी जेका बादाम खाईंदी हुई, उन बकरीअ जो किस्सो खणी आया आहियूं। ऐं उन किस्से ॿुधण खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब बि कंदा ऐं उन सां गॾोगॾु बेल आइकन जो बटन बि दॿाईंदा ऐं असांजी वीडियो जेका आहे उहा मुकमिल ॾिसंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि जेको आहे सो शेयर कंदा, महिरबानी थींदी। जी दोस्तो, मरहूम जलाल चांडे जा हूं त काफ़ी इश्क हुआ, राग सां इश्क, सिंध सां इश्क, इंसानियत सां इश्क, माल सां इश्क, घोड़नि सां इश्क, भलियूं भलियूं मेंहियूं ऐं भलियूं भलियूं बकरियूं, एतिरे क़दुरु जो भला भला कुता बि मरहूम जलाल चांडे जे शौक़ में रहिया। ऐं ईअं ई मरहूम जलाल चांडे जो हिकिड़ो शौक़ु हुयो बकरियुनि जो। तव्हां ॿुधो हूंदो मरहूम जलाल चांडे जो जेको बचपन हुयो उहो बकरियुनि चारींदे जेको आहे सो गुज़रियो। ऐं पोइ अल्लाह हुनखे जेको आहे सो सिंध जो बेताज बादशाह, राग जी दुनिया जो जेको आहे सो उन लेवल ते पहुचायो। ऐं हक़ीक़त अथव त मरहूम जलाल चांडे हमेशह प्यार मोहब्बत ऐं इंसानियत जो जेको आहे सो दर्स ॾिनो। अचो त मरहूम जलाल चांडे जे असुल किस्से गुलाबी बकरीअ जे तरफ़ हलूं था। सही गुलाबी बकरी मरहूम जलाल चांडो सांघड़ मां कंहिं खपतीअ खां जेको आहे सो ख़रीद करे आयो ऐं उहा गुलाबी बकरी मरहूम जलाल चांडे जो इश्क रही, जेका 3 किलो खीर बि जेको आहे सो ॾींदी हुई। मरहूम जलाल चांडे जी गुलाबी बकरी जे लाइ इहो ॿुधायो थो वञे त मरहूम जलाल चांडो उन बकरीअ सां एॾो जेको आहे सो इश्क कंदो हो जो हुनखे उहो सुबुह वारे टाइम जेको आहे सो बादाम खाराईंदो हो। पोइ आख़िर हली करे उहा बकरी जेका आहे उन बादामनि जी आदी थी वई। अगरि उनखे टाइम ते बादाम सुबुह वारे टाइम न मिलनि त हो जेको आहे सो माना दाहूं करे ऐं जेको आहे सो मरहूम जलाल चांडे वारनि खे महसूसु थिए लाज़मी आहे हो बादाम ई घुरे थी। पोइ हुनखे बादाम खाराया वेंदा हुआ। ऐं इहो मशहूरु किस्सो मरहूम जलाल चांडे जे गुलाबी बकरीअ जे हवाले सां। ऐं उन गुलाबी बकरीअ जो जेको हक़ीक़त पुछो त गुलाबी बकरी हिकिड़ी नायाब नस्ल आहे असांजे सिंध में, ऐं जेका अॼु बि जेको आहे सो ओवरऑल सिंध में काफ़ी खपतनि, काफ़ी शौक़ीननि वटि मिले थी। सो हे यादगार किस्सो हुयो मरहूम जलाल चांडे जे हवाले सां संदन गुलाबी बकरीअ जो। सो दोस्तनि खे गुज़ारिश त प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा त जीअं असांजे ईंदड़ वीडियोज़ जो जेको नोटिफिकेशन आहे उहो अव्हां ताईं पहुचे। जी दोस्तो, हे मरहूम जलाल चांडे जे हवाले सां असां हिकु यादगार किस्सो अव्हां सां शेयर कयो ऐं मोकिलायूं पिया इन दुआ सां त जॾां पेर ओॾां ख़ैर, साथ सलामत, सिंध सलामत। महिरबानी।